नारे तकबीर, नारे रिसालत। अरे जेके अकुल जा मालिक किथल जन तबियत जा उहे इन्हीअ मूं अलाए कहिड़ो कहिड़ो मतिलबु वठंदा त हाणे अलाह खे बि नमाज़ था पढ़ाए। अलाह नमाज़ न पढ़ंदो आहे। असां हुन जा बाना आहियूं, बंदगी रब जी कंदा आहियूं। अलाह जी इबादत आहे। रुगो असांखे बि इहो हुकुम आहे त ईअं चवंदा कयो त मुहतरफ़ काबतुल्लाह शरीफ़ काबतुल्लाह शरीफ़ जे मुंहुं करणो आहे त उहो क़िबलो मुक़र्रबीन जो हिकिड़ो, रूहानीन जो ॿियो, करूबीन जो टियों, नबीयन जो चौथो, पंजो क़िबलो नबीअ जे ज़ात जो खाबो बैतुल्लाह। पर इश्क वारे तफ़सीर कमाल करे छॾियो। अल्लाह ताला तो फरमाए त मुंहिंजा सुहिणा इहो तुंहिंजे सिर्फ़ जिस्म जो क़िबलो आहे, पर तुंहिंजे रूह जो क़िबलो माया ऐं मुंहिंजो क़िबलो तूं आहे। हाणे अल्लाह नमाज़ न पढ़ंदो आहे, उन्हीअ जो जवाब बि क़ुरान मां आदूसीअ ॾिनो आहे त फ़इन्नक बिअयुनिना। अल्लाह तो क़ुरान में नबीअ खे चवे त बेशक तूं मुंहिंजी मोहबत वारी निगाहुनि में आहे। बेशक तूं मुंहिंजी मोहबत वारी निगाहुनि में आहे। मुंहिंजो क़िबलो तूं आहे। ऐं जॾहिं पंहिंजे नूर मां पैदा कयईं त अंत इश्की व अन इश्कुक। रब फरमायोसि त तूं मुंहिंजो इश्क मां तुंहिंजो इश्क आहियां। हाणे हे असां जूं हेॾियूं रड़ियूं फरियादियूं अचायूं बस मुझो इश्क तू तुझो इश्क पाया। इन हदीस कुदसिया जो आज का तर्जुमा कयो तो खेचा कुछ इस निराली शान से नक्शा मोहम्मद का कि नक्काशे अज़ल खुद हो गया शहीदा मोहम्मद का। मेरी बेटा ये हिकिड़ो तर्जुमो कयो आहे, ॾाढो सुठो शेर चवे तो मुँह मेहराब प्रिय जो जामे सब जहान उडामी उतवयो अकुल ऐं इरफान सभोई सुबहान काॾे वञी मेतिया। पाण में वेठा आहियूं चरियो चवे सियाणो समझे। अरे जंहिंजे सूरत खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कुदरत वारनि निगाहुनि में थो रखे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह जो शेख चयो आहे मखनीअ वारे मिठड़े चवे तो सूंघ सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम सूंघ सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ठुम ठुम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ठुम ठुम तुंहिंजो कसम सूंघ सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम।
बने जा खड़ी अरे बापा जे बाबे दाने जी तारीफ करे तो वो सुभान अल्लाह भली न चो अरे बापा तो शान दसम में बयान कया था मेहरबानी करे तो मुंह खोलो सुभान अल्लाह चो जित हबीब को कदम कुर्बान जा खड़ी जा ऐसा जन्नत इल्म तुझे जो कसम जा ऐसा जन्नत इल्म तुझे जो कसम कौन हो जहिड़ो निठ में तुझे जो कसम सोहरा सुन सब सोते खत्म तो कसम मैं तुम्हें माखी मिठान में खा मिठो मैं तुम्हें माखी मिठान में खा मिठो आए हम जो इस जो कसम आए हम जो इस जो कसम कौन तो जहिड़ो निठ में तुझ जो कसम कौन तो जहिड़ो निठ में तुझ जो कसम सब तो खत्म तुझो सब इन मिसरे के राजा जब सुभान अल्लाह जदों बताया हाजी आमद में बने के सदके देखो ये वो अगर में ये मछली ना काटा है तिरछी यदरू जहिते जानी तो बिथू सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तिरछी नजर हाजी अहमद आयो दरगाह कोडारो शरीफ मेरे साहब साईं सां मिलियो हाणे मोकिलाए कोठ पियो वञे तो मिठड़े मुर्शिद करीम ये पोइ ते नज़र करे ॾिठसि सुभान अल्लाह तिरछी नज़रों जहिते जानी तो विधियूं सो किरी पियो मचे कदम तुंहिंजो सो किरी पियो मचे कदम तुंहिंजो कसम कौन तो जहिड़ो निठ में तुंहिंजो कसम कौन तो जहिड़ो निठ में तुंहिंजो कसम सुन सब तो खत्म तुंहिंजो कसम पीर अगिया ए भला छा चवे पीर अगिया ए भला छा चवे छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम कौन तो जहिड़ो निठ में तुंहिंजो कसम
कुदसी कलाम रब जो रावी हसन हुसैन जो नानो एकड़े जने सुभान अल्लाह जे मिल जावा मोहम्मद हदीस कुदसी रावी खातून जन्नत जो बाबो मदीने जो साईं अल्लाह ताला को फरमाए ताए मुझा महबूबा जअल्तु तमाम ईमान बिज़िक्रिका मइया वकाल अयज़न जअल्तुका ज़िक्रम मिन ज़िक्री फमन ज़करक ज़करनी अल्लाह ताला तो पंहिंजे महबूबा के फरमाए तबलीगी भी असली सफा रुली मुआहिन खुदा मां कसम खई तो रब जो जवाब रात मां कल सुबह जी तो हलाल काढी सोमारिया जे पथ साबे जे में मुझा पंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि वटि रात आराम करे सुबह जो हेले आए सिज लही ऊंदहि थी वियो त रोड ते 3 या 4 मुला पीठा हा ऊपरे को मदरा है थेला बिस्तरा वगैरह 7-8 छोकरा इन्हनि मुलनि सां साड़ो हा पर अल्लाह बचाए अल्लाह बचाए इन्हनि किन्हनि मुलनि खां बुधो इन्हनि खे तबलीग चओ त जिथे पुछड़ी बिदात थी हले उते वञी तबलीग कयो अहिड़नि पाक जॻहियुनि ते न अचो अल्लाह ताला फरमाए पंहिंजे महबूब खे दाए मुंहिंजा महबूबा मां रब्बुल आलमीन ईमान जो